अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। नालो छा आहे तुंहिंजो? अदा नाला मुंहिंजो अब्बास आहे। अब्बास आहे। चाचा ही 60 रुपया तेल हिकिड़ी राति जे डीज़ल चाढ़ियो अथनि ऐं तेल तक़रीबन चाढ़ियो अथनि, हिन जे बारे में अव्हांजा छा तासुरात आहिनि? साईं हाणे छा ॾिसो त पाण हालत जेका आहे हिकिड़ी ग़रीबत आहे, हिकिड़ो पाणी कोन्हे असां वटि ऐं ॿिया तेल महांगा, अटो महांगो, हर शइ गे महांगी ऐं गवर्नमेंट जेको सो अॼु जेको महांगा त 24 कल माना राति जे पेट में हर शइ वधियो वञे। असीं हाणे पंहिंजा बचा पारियूं या छा करियूं? असीं इन शइ में बेज़ार थी विया आहियूं। पंहिंजे बचनि में असीं मुतक़िल लो थी विया आहियूं, छो जो असां वटि एतिरो कोन्हे, हाणे छा कंदासीं? बेज़ार थी विया हुन में। हाणे महांग हर शइ महांग थी वई आहे। हुनजे बावजूदि ॾिसो पिया हालत जेका आहे, बोड़ भाॼी 100 रुपए जो वठूं, असीं 100 रुपया कमायूं कोन, वठूं छा? हींअर मज़ूरी घणी आहे, अंदाज़न ख़र्च घणो आहे? मज़ूरी आहे वधि में 400 450 ऐं ख़र्च 600 रुपया। कीअं मज़ूर पूरी करे? मिसकिन माण्हू वीचारो सभु को बेज़ार थी वियो आहे। ऐं उन खां हाणे हीअ जेका हीअ जी हुकूमत हीअ आयो आहे कि हिते खां इमरान खान सही हो, कुझु न कुझु त माना सस्ताई हुई, हर शइ चढ़ी वई आहे। मोटर खे वॾा बरा सभरा उहो त बीहारे अचे न, पर हाणे पेट खे कीअं पारियूं? हा ये जो डाल्टे जो रेट ॾिसो तव्हां। हा डाल्टे जो रेट हर शइ जो चढ़ियो, रुगो डाल्टे जो, खंडु साईं, हर शइ चढ़ी आहे। अटो चढ़ियो आहे, अटो तक़रीबन कणिक जो अटो आहे तो 60 70 100 रुपया मण आहे। हाणे चांवरनि जो अटो आहे 100 3200 रुपया मण आहे। कीअं पूरी करियूं? हाणे लोड़ियूं पिया बसि इहो ई। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा ही राति जे पार तक़रीबन 25 रुपया पेट्रोल चढ़ियो आहे ऐं 60 रुपया डीज़ल चढ़ियो आहे। हिन बारनि में महांगाई एॾी वॾी वधी वई आहे, माण्हुनि में अफरा तफरी थी आहे। हिन में अव्हांजा कहिड़ा तासुरात आहिनि? असांजो ग़रीब वीचारा हिते बुख में मरनि, अटो टे ॾींहं अटो कोन्हे, ग़रीब माण्हू छा करनि? ही भेण जा चुॾ वेठा आहिनि कुर्सियुनि ते, हिकिड़ो नवाज़ शरीफ़ जे बुझो मोह ते, ॿियो इमरान ख़ान जे, ॿियो ज़रदारी ते। ही सभु भेण जा चुॾ चोर अची गॾा आहिनि। इहा हिननि खे त को परवाह कोन्हे, ही मार वयल त मिसकिन माण्हू मज़दूर ग़रीब वीचारा हे ॾिस, मज़ूरी हिननि वटि कोन्हे, अटो कोन्हे, को चवण वारो ई कोन्हे। हाणे अटो वटि सेठनि खां जोइजे चुॾनि खां 120 रुपया किलो, हाणे खंडु वटि 100 रुपया, गे 600 रुपया, 100 रुपया किलो अटो। मज़ूर जी मज़ूरी ओतिरी न गैस आहे न बिजली आहे, माण्हू वीचारा किथे परेशान आहिनि सभु, न पाणी आहे। लोड शेडिंग भी तमामु घणी, हींअर त मुंगे ई वधाए छॾी, जीअं गर्मी वधी आहे जीअं लाइट हले ई कोन थी, कलाक ॾेढ। बिल वठण लाइ ईअं था अचनि, बिल वठण लाइ ईंदा 10,000 रुपया। घणी दिहाड़ी ॾींहं में कमाईंदो? हाणे झाड़ी पहिरीं सही कमाईंदा हुआसीं, हाणे त झाड़ी कोन्हे, तेल महांगो थी वियो, तेल सभु खाई हलिया। हा माना कुझु घर बचियो वञे, कुझु खायो वञे या न, जीअं अची थो जीअं वञी थो ईअं सुम्ही थो रहे, ईअं ई तेल ते पिया हलूं। हाणे हो छा थो चवणु चाहीं? माना गवर्नमेंट खे को अपील को तेल कुझु घटि करनि, को 2 टे रुपया असांखे बचनि। हो ॾींहं में घणो पंधु कराए थो? पंधु पहिरीं घणो तेल सड़ंदो, हाणे घणो था रही? पहिरीं 400 जो सड़ंदो, हाणे 800 जो सड़े पियो। ऐं कमाई मज़ूरी उहा ई साॻी बची थी, उहा तेल में वेही हली। अदा ही राति जे पार तक़रीबन 23 रुपया पेट्रोल चढ़ियो आहे ऐं 60 रुपया डीज़ल चढ़ियो आहे। हलो ही महांग तेरी वधी वई आहे, इन जे बारे में अव्हांजा कहिड़ा तासुरात आहिनि? असां सां वयल आहे, हाणे पूरी थिए कोन थी। हाणे ॿार बचा भाई विकिणी जान छॾायूं, बाक़ी ॿियो को बि सिस्टम थिए कोन थो। जे अटो वठूं था खंडु कोन्हे, जे खंडु वठूं था चांहि कोन्हे, असां सां वयल आहे, कंहिं शइ में पूरी कोन थिए। महांगाई टीण चोण ते वधी वई आहे, छा करियूं? हाणे पाण खे बाहि ॾियूं त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे। अवाम खां गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो आहे? गवर्नमेंट खां कहिड़ो मुतालबो? गवर्नमेंट पाण करे बि मांगे, गवर्नमेंट खे हिनखे छा करणु खपे? इन जेको आवाम जेको ज़हन में अहिड़ो को तासुरात आहे, हिनखे ख़ुदा को गर्क करे, हिनखे ख़ुदा को गर्क करे, बाक़ी ॿियो असां हिन ग़रीब असीं छा कंदासीं हुकूमत खे? असांजो को वस कोन्हे। अव्हांजे मुल्क में न पाणी न छा जेका का शइ कोन्हे। अॼु तक 4 महीना अथनि पाणी कोन्हे, फुटियूं हेतिरो बीठियूं आहिनि, का शइ कोन्हे। वयल में गैस वग़ैरह लोको गैस लोको ॿियो असीं त वयल में असां काठियूं बि असांखे कोन थियूं मिलनि। हाणे ॿुधई, हाणे वयल में पइजी ऐं वधीक हुकूमत जी मर्ज़ी, हुकूमत असांखे तबाह करे छॾिया। हुकूमत खे अॼु बि ख़ुदा जे कटे सुबुह सिज न पुरे। अस्सलाम वालेकुम अदा। अदा वालेकुम सलाम। अदा ही जेको महांगाई एॾी उरूज ते अची वई आहे ऐं मिसकिन ग़रीब माण्हू जो माना रहणु तक़रीबन माना मुश्किलात थी वियो आहे, इन जे बारे में छा था चओ? अदा इन बारे में हिन जेका गवर्नमेंट आई आहे, इन बीण चीण ते जेका महांगाई कई आहे, इन में आवाम परेशान आहे, माण्हू ख़ुदकशियुनि ते मजबूर आहिनि। हिकिड़ा त पहिरीं ॻाल्हि त पाणी कोन्हे, ऐं तंहिंखां पोइ बीण चीण ते जेका महांगरत कई आहे, आवाम वीचारी परेशान आहे। गवर्नमेंट खां इहो मुतालबो था करियूं तो खुदा रा कुछ गरीब आवाम ते रहम करियो, कुछ रहम खाओ, कुछ उन्हनि जे लाइ को रिलीफ हलाए। मज़दूर जी मज़दूरी घणी है? से ॿी हर शइ चढ़ी है, मज़दूर जी मज़दूरी कोन चढ़ी है।
कोर्ट के पासे अपील कंदासीं, सुप्रीम कोर्ट आहे, हाई कोर्ट आहिनि, उन्हनि खे पासे अपीलूं कंदासूं। तव्हां ॿी हर शइ ते नोटिस वठी सघो था। हिन मांगर ते पंप जेके तेल चढ़िया आहिनि, ऑयल चढ़ियो आहे, पेट्रोल चढ़ियो आहे, इन ते बि तव्हां को सो मोटो नोटिस वठो। दादा गवर्नमेंट खे असीं अर्ज़ु था कयूं त गवर्नमेंट खे खपे असां ग़रीबनि वटि न पाणी आहे, मांगत जाम आहे, तंहिंखां गवर्नमेंट खे अर्ज़ु इहो था कयूं पोइ घर जी आवाम जेका इहा खणी चूंडे सभु मारे छॾे, पोइ गवर्नमेंट जेका आहे पोइ सही आहे करो। सॼी दुनिया तबाह थिए, अहिड़ो को बम हाणे सॼी दुनिया तबाह थिए। गवर्नमेंट खे हाणे इहो रहियो आहे दुनिया में। मज़दूर जी मज़ूरी आहे घणी? मज़दूर जी मज़ूरी आहे 500, 300, 400, इहो 500 दंग आहे, 500 दंग आहे। ऐं ख़र्चु ॾींहं जो घटि में घटि 2000 रुपया थी वियो हाणे। हा, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। अदा ही अमी छा कंदा आहियो? साईं ड्राइवरी कंदो आहियां। ड्राइवर कंदा आहियो। अदा ही हिकिड़े ॾींहं में हिकिड़ी राति में अमी सुता 60 रुपया पेट्रोल चढ़ी वियो, हिन में अव्हांजा छा तासरात आहिनि? साईं हालात जाम बुरा थी विया आहिनि। 60 रुपया पेट्रोल चढ़ी वियो आहे, केरु गाॾी में चढ़ण लाइ तयार ई कोन्हे, इलाही हालात बुरा थी विया आहिनि जाम तमामु। ऐं अटो ई कोन थो मिले। असांजी त हाणे भतो आहे 200 रुपया ॾियाड़ी भतो आहे, जॾहिं केॾांहुं वञूं था त मिले थो, जिन त कोन थो मिले। हाणे 200 मां तूं पाण ॿुधाए छा असीं पंहिंजो पेट पारियूं, कपिड़ो वठूं, लटो वठूं, छा वठूं? उहे 200 बि माण्हू जे चढ़नि गाॾी में किराया लॻनि त उहे बि मिलनि, बाक़ी माण्हू चढ़नि ई कोन था, पोइ बुखिया बुखिया वेठा आहियूं, बसि स्टॉप ते का शइ कोन्हे। थी आओ हूँ माना तक़रीबन अव्हां किराए जो रेट वधायो आहे अगरि जी सर? किराए जो साईं हाणे रेट वधायो आहे। जिथे 3500 रुपया वठंदा हुआसीं उते हाणे 6000 वठणा था पवनि। केरु 6000 रुपया ॾींदो? हाणे जी किराए जो रेट वधियो आहे, पर ईअं माण्हू माना जेके पहिरीं तमामु घणा जेके टूर माना कारनि ते वेंदा, सफ़रु कंदा, तफ़री कंदा ऐं कंहिं मरीज़ खे वठी ईंदा, हाणे भला ओतिरा अचनि पिया या न अञा कम ई माना जाम घटि त ई आहे? न साईं, अॻु में त शहर में बि ॾिसंदा हुआसीं माण्हू मिंट ते मोटर साइकिल ते चकर पिया ॾींदा, हाणे उहे चकर वारा ई कोन्हे, शहर में ई कोन्हे। बिल्कुलु हालात जाम तमामु ख़राबु थी विया आहिनि, इलाही रेट वधी वियो आहे पेट्रोल जो, सफ़ा अवर थी वियो आहे। हाणे माण्हू केॾांहुं वेंदा ग़रीब? माना तक़रीबन तक़रीबन माना जान हले पियो या नहीं? न बिल्कुलु कोन थो हले। हाणे जीअं पेट्रोल चढ़ियो आहे उन ॾींहं खां वठी असां त बीठा आहियूं, असांखे किराए वारे जो मोह ई कोन ॾिठो आहे, केरु दुआ सलाम ई कोन थो करे। चाचा जी महांगाई जे दौर में इनमें कीअं माना जान हले पियो माण्हू जो, ग़रीब माण्हू जो, आम ड्राइवर जो, टैक्सी ड्राइवर जो, ही पाण सभु मिसकिन माण्हू जो? जी हा, पाण बाबा ग़रीब माण्हू आहियूं। हाणे हींअर हिननि तेल वधाए छॾियो आहे, जीअं तेल वधायो त उन ॾींहं खां पोइ असां जेको आहे ज़ोमाट करे वेठा आहियूं थिया। माण्हू को शहर में अचण जे लाइ तयारु कोन्हे, को गाॾी किराए ते करण जे लाइ तयारु कोन्हे, ऐं असां एज़ो हाणे पंहिंजे कचारियूं लाइ हिते वेठा आहियूं त धंधो आहे कोन को, इहा ई ॻाल्हि आहे। ॿियो सभु माना पाण राति जे पार सुता आहियूं ऐं सुबुह जो सवेरे उथिया आहियूं, 60 रुपया न्यूज़ ॿुधी आहे त 69 रुपया मुंहिंजो डीज़ल आहे सो वधी वियो। सो इहो उन ॾींहुं माना छा महसूसु कयो? साईं उन ॾींहं खां वठी असांजो महसूसु कोन्हे, पर असां अॻे बचनि जो गुज़र कयो पई। 200 रुपया मिलंदा, उहे बि असांजा बंदि थी विया आहिनि। ऐं जे असां मशीन ते अटो वठण था वञूं त अटे वारा चवनि था वाह हींअर त डीज़ल वधी वियो लियो, जंहिं जाइ ते असां 70 रुपया पे ॾिनी, हाणे हू चवनि था 150 रुपया असां वठंदासीं, त अटे जो हिसाब ई असां नथा करे सघूं, असां बचनि जे लाइ परेशान आहियूं। गवर्नमेंट खां को टैक्सी ड्राइवर जो मुतालबो? का बि साईं असां कुझु का शइ कान्हे का मिली, बाक़ी असांजो मुतालबो आहे त असां चऊं था डीज़ल जो रेट घटि करे विझनि, पाणी असांखे फुल ॾींहं त असांजो गुज़ारो सुठो।